हरिओम तत्सत। हरिओम तत्सत। हर हर महादेव। अज जो जेको ही वीडियो है सभई गॾिजी चओ पहिरीं आयो लाल सभई चओ झूलेलाल। असां हींअर चेटी चंड जी तयारियुनि में हको लॻो पियो आहे त कीअं धाम धूम सां असांजे इष्ट देव जी मौज मचायूं। हर को पंहिंजी पंहिंजी जॻह ते सॼे हिंदुस्तान में पर हिंदुस्तान खां ॿाहिरि बि हर को प्रोग्राम ठाहे रहियो आहे। पर असां छो नथा चऊं त असां सनातनी आहियूं, असां सनातनी सिंधी आहियूं, कहिड़े बि पंथ में हुजूं। असां चऊं सिंधी, असां सनातनी सिंधी आहियूं, गर्व सां चऊं त असां सनातनी सिंधी आहियूं। असांजो सनातन राष्ट्र हुजे। हिंदुस्तान पाकिस्तान थियो, असां त पाकिस्तान ॾिठो कान, पर जेको असां हिंदुस्तान में ॾिठो, अॼु बि असांजा एतिरा लोकगीत आहिनि, एतिरा असांजा गायक आहिनि हिंदुस्तान में, सुठा सुठा गायक आहिनि, सुठा सुठा भगत हुआ। हर साल भगतूं थींदियूं हुयूं, सुठा सुठा। अॼु बि कलाकार जेके आहिनि पंहिंजा प्रोग्राम ॾियनि था, सिंधी प्रोग्राम, असांजा सिंधी सनातनी कलाकार जेके प्रोग्राम ॾियनि था। पर तंहिंखां पोइ बि असांजी वरी मीटिंगूं थींदियूं आहिनि त असां संगठन कयूं, सिंधी संगठन। मूंखे सम्झ में केॾी महिल ॻाल्हि न ईंदी आहे सिंधी संगठन छा। मां घणनि मीटिंग में चवंदो आहियां संगठन सुठी ॻाल्हि आहे, पर जॾहिं ॾिसंदो आहियां, मां हिकिड़ो दफ़ो ॾिठो यूट्यूब में, अजमेर जे पासे में हिकिड़ो भीलवाड़ा शहर आहे, उते हिकिड़ा संत, चङा संत वेठा हुआ, दरबार हुई शायदि, दरबार जा संत हुआ। हिकिड़े संत घड़ी घड़ी चए पियो त तव्हां झूलेलाल खे छो था मञो। झूलेलाल असांजे सिंधियुनि जो इष्ट देव आहे, ऐं उहो संत चए थो त तव्हां झूलेलाल खे छो था मञो, घड़ी घड़ी तव्हां छो था चओ झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, छो था चओ। मथां ईअं बि वरी चए पियो पाण ई संत उहो त मूंखे घणा जेके आहिनि क्रेक मगज वारो चवंदा आहिनि, उहो संत थो चवे। हिकु दफ़ो न 4 दफ़ा चयो हुनई, ऐं 4 दफ़ा हुन 5 दफ़ा चयो हुनई त झूलेलाल खे छो था मञो। त अॼु असांजा संगठन ई जेके आहे सिंधियुनि जो, मां ऑल इंडिया सिंधियुनि लाइ थो चवां त किथे बि इहे प्रोग्राम थींदा हुजनि जिते असांजे इष्ट देव जी लाइ चवंदो हुजे, त उते सिंधियुनि खे पंहिंजा उहिदा जेके मिलियल आहिनि, जेके उहिदा मिलियल आहिनि, के प्रेसिडेंट आहिनि, के सेक्रेटरी आहिनि, के वॾी पोस्ट में आहिनि, के वॾे नाले वारा नेता आहिनि, उहे असांजे इष्ट देव जी लाइ जेको आहे आंदोलन न कनि। छाकाणि असां सिंधी भाउर आहियूं, सिंधी सिंधी जो कॾहिं बि केरु आंदोलन कोन कंदो, पर असां चई सघूं था, छाकाणि त हुननि असांजे इष्ट देव लाइ चयो आहे, उहो बि सिंधियुनि चयो आहे। उहो बि संत चए पियो त असांजे टिकाणे में अची करे ॾिसो, तव्हां ही घड़ी घड़ी झूलेलाल झूलेलाल न चओ। कंहिंखे ॾिसणो हुजे त भीलवाड़ा जो जेको हिकिड़ो का हुननि जो प्रोग्राम हूंदो, जिते 15-20 संत ॿिया बि वेठा हुआ स्टेज ते। हिकिड़े बि संत उथी करे इहा ॻाल्हि कान कई त हीउ जेको संत चए पियो इहो ग़लति पियो चए। पर असां सभिनी सिंधियुनि खे गॾु थी करे इहो इन ॻाल्हि खे ॾिसणो आहे, तॾहिं वञी करे सिंधी संगठन में रहंदासीं। हाणे ॻाल्हि अचे थी त सिंधी प्रोग्राम हुजे, उते सिंधी गाना हुजनि, सिंधी संगीत हुजे। असां अॼु ॿुधूं था त घणा जेके आहिनि भई कवालनि खे घुराइनि पिया पंहिंजे। भई ठीकु आहे, तव्हांजे घर में शादी मुरादी आहे त कंहिं बि तव्हां कवाल बवाल खे घुरायो। भई हिकिड़े ॼणे चयो मां त मुंहिंजे प्रोग्राम में कासम कवाल खे घुरायो, भई कासम खे घुरायो या कंहिं मोहम्मद खे घुरायो, असांखे को फ़र्क़ु कान थो पए।
सुठा कलाकार आहिनि, सुठा गायक आहिनि, सुठो ॻाइनि था, पर असांजे झूलेलाल जे इष्ट देव जे प्रोग्राम में असांखे कवाल न खपनि। असांजे माता जी चौकीअ में असांखे कवाल न खपनि। असांजे सिंधियुनि में बि सुठा सुठा सूफ़ी गायक आहिनि, सूफ़ी संत आहिनि, सुठा सुठा गायक आहिनि, जंहिंखे असां घुराए करे असां झूलेलाल जो उत्सव मनाए सघूं था। पर विच में हींअर असां ॻाल्हि ॿुधी त भाई हिकिड़ी जॻह ते इहो ॻाल्हि ॿुधी, असां त हर जॻह ते ॾिठो झूलेलाल मंदिर, कहिड़े बि शहर में वियासीं ॾिठोसीं झूलेलाल मंदिर, पर हाणे वरी नाला पंहिंजा पिया विझनि, चमत्कारी झूलेलाल मंदिर। हाणे त केरु चमत्कारी झूलेलाल मंदिर चवंदो त को चवंदो सत्य साईं बाबा झूलेलाल मंदिर, को कुझु न कुझु नालो रखंदो। उते पिपल जो वण अगरि जनम वठे थो त पोइ चवंदा पिपल वारो झूलेलाल। त चवण जो मतिलबु छा आहे त असां पंहिंजे इष्ट देव लाइ कुझु बि वधीक नथा चई सघूं। असांजो हिकिड़ो ई झूलण आहे, झूलेलाल आहे, जंहिं जंहिं पंहिंजे इष्ट देव खे न मञियो आहे, जंहिं जंहिं बि पंहिंजे इष्ट देव खे नथो मञे उहो दुखी आहे। मां घणी जॻह ते इहा कथा कंदो आहियां, चवंदो आहियां त तव्हांजे घर में दुख आहे त पंहिंजे इष्ट देव खे मञियो, जंहिंजो बि जेको इष्ट देव हुजे, तव्हांजो जेको बि इष्ट देव हुजे हुनखे तव्हां मञियो, तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। पर असां सिंधियुनि जो जेको इष्ट देव आहे उहो झूलेलाल आहे। उन लाइ तव्हां कुझु बि नथा ॿियो केरु चई सघनि। पर हाणे ॿुधण में आयो त मां ई ॿुधायां तव्हांखे असांजे शहर जी ॻाल्हि, असांजो गांधीधाम आदिपुर जेको हिकिड़ो ई शहर आहे, ॿुधण में आयो त भई उते त हिकिड़ो कवाल थो अचे ॻाइण, उहो बि जेको आहे भई उहो झूलेलाल जो प्रोग्राम आहे कंहिं तारीख़ जो। त असां जेके सिंधी उहिदा वठी वेठा आहियूं, प्रमुख थी वेठा आहियूं, भई नेता थी करे वेठा आहियूं, उन्हनि प्रोग्राम खे हलायूं पिया, हर कंहिं ॻाल्हि में ताक़त वारा आहियूं, त असां उन्हनि प्रोग्राम खे छो हलण ॾियूं? छा असां वटि गायक कान्हनि? छा असां वटि सूफ़ी संत कान्हनि? त चवण जो मतिलबु कोई झूलेलाल में असांखे कवालियूं कोन्हे ॻाइणियूं। अॼु बि जेके आहिनि असां भुलिजूं कोन था, सिंध छॾे आयासीं, पाकिस्तान छॾे आयासीं, हिंदुस्तान में आयासीं, तॾहिं बि असां ॻायूं पिया हिकु सोन जो रुपयो अलाड़े अला, हिकु चांदीअ जो रुपयो अलाड़े अला। छो अलाड़े अला? तव्हां चओ हिकु सोन जो रुपयो झूले झूलेलाल, हिकु चांदीअ जो रुपयो झूले झूलेलाल। ही उन भॼन खे अञा खणी वेठा आहिनि, अलाड़े अला, अलाड़े अला। त तव्हां असां सभु सिंधी उन्हनि खे गॾु थी करे इन्हनि ॻाल्हियुनि खे थोरो ध्यानु ॾियूं, जंहिंमें असांजे संगठन जी, असां सिंधियुनि जी ख़बर पवे कि न भई असां हिकिड़ा भॼन ॻायूं हिकु सोन जो रुपयो अलाड़े अला, न, हिकु सोन जो रुपयो झूले झूलेलाल, हिकु चांदीअ जो रुपयो झूले झूलेलाल। त मुंहिंजे चवण जो मतिलबु छा आहे त जेके बि सिंधी प्रोग्राम थियनि था, पहिरीं ॻाल्हि त हिंदी सॉन्ग न हुजे, सभु सिंधी सॉन्ग हुजनि। असांजा सिंधी सॉन्ग हज़ारे आहिनि, हिकिड़ो सॉन्ग कोन्हे असां वटि। असांजा संत महात्मा जेके थी विया उन्हनि सिंधियुनि में ई चयो, पर किथे किथे अफ़सोस बि थिए थो। मूंखे हींअर ॿुधण में आयो त उन भई प्रोग्राम में लिखियलु हो त असांजा प्रेम प्रकाश जा बि जेके सतनाम साखी वारा संत गांधीधाम वारा बि उहे बि उन प्रोग्राम में अचनि था जिते कवाल आहे। इहो त उन्हनि संतनि खे अॻियां वधी करे इन्हनि ॻाल्हियुनि जो उन्हनि खे सम्झाइणु खपे। असांखे हमेशह संत असां लाइ पूजे रहिया आहिनि। असां जेके आहिनि संतनि खे हमेशह हथ जोड़े प्रणाम कंदा आहियूं। छो था कयूं? त असांजा जेके कार्ज आहिनि उहे असांजा संत पूरा कनि, न कि उहे संत बि उन ई प्रोग्राम में अची करे वियनि या प्रोग्राम में अचनि, उहो कवाल जा भई ॿुधे भई भॼन। असां कंहिं बि
कवाल जे, कासिम कवाल जे इन जे खिलाफ़ कान आहियूं। असां नथा चऊं त भाई हिन कवाल खे न घुरायो, हिन खे घुरायो। तव्हां पंहिंजो घुरायो प्रोग्राम में, घर में शादी मुरादी जेकियूं थियनव घुरायो, नचण बचण जिते थिए थो उते घुरायो भले। तव्हां सुठो गायक आहे, सुठो ॻाईंदो आहे, पर असांजे झूलेलाल जे प्रोग्राम में जिते माता जी चौंकी हुजे उते असांखे कवाल न खपनि। इहो असांखे संगठन में चवणो पवंदो। ही मुंहिंजे वीडियो ठाहिण जो कारण इहो आहे त असां जेॾीमहिल मीटिंगुनि में चवंदा आहियूं त मीटिंगुनि में इहे ॻाल्हि थींदी आहे, ठीकु आहे ॾिसंदासीं न। तव्हां हींअर खां ई सोचे छॾियो त असांजे झूलण जे प्रोग्राम में माता जी चौंकीअ जे अंदरि असांखे कासिम कवाल न खपे। असां नथा चाहियूं त सिंधी पाण में ॿ ॻाल्हियूं कयूं। असांजा उहिदेदार वॾा वॾा वेठा आहिनि हिते, जेको सभु कुझु करे सघनि था, उन्हनि खे ख़बर बि आहे। ख़ाली उहिदा वठी करे पंहिंजो फर्ज़ कोन्हे निभाइणो। असांजो इष्ट देव आहे झूलेलाल, त असांखे उनजी मर्यादा जे हिसाब सां ई सभु प्रोग्राम करणा आहिनि। त मुंहिंजे चवण जो मतिलबु हमेशह ई रहंदो आहे, कंहिं मूंखे ॻाल्हि इहा कई त भाई ही प्रोग्राम थी आहे, कुझु मां यूट्यूब में बि ॾिठो जेके प्रोग्राम ॾींदा आहिनि, भाई हिते प्रोग्राम थिए थो, वॾी ॻाल्हि त थी त उन्हनि झूलेलाल जो नालो ई बदिलाए छॾियो, चमत्कारी झूलेलाल। तव्हां हुन ते आवाज़ न खणंदा त अॻियां हली करे इहा ई ॻाल्हि थियणी आहे। के लिखंदो साईं बाबा झूलेलाल, को लिखंदो पिपलिया झूलेलाल, को चवंदो निम वारो झूलेलाल, हर को बि पंहिंजा नाला ठाहींदो। अॼु जीअं पंथ वधंदा पिया वञनि तीअं नाला बि वधंदा वेंदा, पर इहो सभु ग़लति आहे। असां सिंधी आहियूं, असां सिंधी एकता में आहियूं, असां सिंधी मज़बूत आहियूं, त असांखे कंहिं ॻाल्हि जो का टेंशन कान्हे। पर जेकी ॻाल्हि असां पाण में नथा सॉल्व करे सघूं त जेके उहिदेदार वेठा आहिनि कुर्सियुनि ते, उन्हनि खे इन ॻाल्हि खे ॾिसणो पवंदो। अॼु असां हिकिड़ी पिक्चर हलाइणी हूंदी आहे किथे, त डोनेशन वठी करे पिक्चर हलायूं। केरु छो? हिन जो कारण छा? सिंधी पिक्चरूं अॻु में बि ईंदियूं हुयूं, अॼु छा सभु सिंधी पिक्चर ॾिसनि था? नथा ॾिसनि। उनजो कारण छा आहे? छो त असां पाण में उहो संगठन रखियो ई कान्हे। त अॼु असांखे उहो संगठन रखिणो आहे। सिंधी हर कंहिं ॻाल्हि में मज़बूत आहिनि। मां वरी जेके आहिनि सभिनी उहिदेदारनि खे चवंदुसि त अगरि कंहिं प्रोग्राम झूलेलाल जे प्रोग्राम में को कवाल अची करे कुझु ॻाईंदो हुजे या उते पूॼा थी कंदो हुजे त इहो असां सिंधियुनि खे मंज़ूर न थियणु खपे। असांखे चइजो भाई कासिम कवाल जेको अची करे भाई झूलेलाल जी मौज मचाईंदो। अरे भाई सिंधियुनि में घणेई कलाकार आहिनि, सॼे हिंदुस्तान में चवंदा सैकड़ो कवाल मिलंदा। हिकिड़े शहर गांधीधाम आदिपुर में ॾिसंदा त घणेई तव्हांखे गायक मिलंदा। हिकु खां हिकु गायक आहे मौज मचाइण वारो। त असां उहो सभु सिंधी छो नथा सोचियूं? असां मीटिंगूं कयूं था चेटीचंड जूं, भाई पंहिंजा वीचार ॾियो, सभु पंहिंजा वीचार ॾियो। किथे वीचार ॾींदासीं? असां त चवंदासीं त वीचार ई वीडियो ठाहिण जो कारण इहो आहे त सभिनी सिंधियुनि ताईं इहे समाचार मिलनि त असां पंहिंजे इष्ट देव ते जेको प्रोग्राम करायूं था, उन नाले जो जेको प्रोग्राम करायूं था, उते कासिम कवाल घुरायूं था। अॼु मां चवां थो कहिड़े बि धर्म में, मां कंहिं बि धर्म जे ख़िलाफ़ कान आहियां, कंहिं बि धर्म जे ख़िलाफ़ कान आहियां मां। पर अॼु अगरि असां उन धर्म जे आस्थान ते वञी करे चवंदा हुजूं झूले झूलेलाल, त छा उहो बर्दाश्त कंदा? अॼु कंहिं चर्च में वञी करे चई छॾियूं, हुनजी पूजा हलंदी हुजे, असां चऊं झूले झूलेलाल, असां पंहिंजो प्रोग्राम रखंदासीं, त उहो मंज़ूर कंदा? कोन कंदा। छो त हर कंहिंखे पंहिंजे पाठ पूजा लाइ पंहिंजी जॻह आहे।
ऐं असां कंहिंजे खिलाफ़त में नथा ॻाल्हायूं, न असां चऊं था किथे पाठ पूजा न थिए। हर को पंहिंजे धर्म अनुसार पंहिंजे जेको उन्हनि जो इष्ट देव हुजे उनजी पूजा कनि, कहिड़ो बि धर्म हुजे, कहिड़ो बि पंथ हुजे। असां कंहिं पंथ जे ख़िलाफ़ न आहियूं, कंहिं धर्म जे ख़िलाफ़ कान आहियूं। असां ख़िलाफ़ सिर्फ़ु उन में आहियूं त सिंधियुनि जो जेको प्रोग्राम झूलेलाल जो थिए थो, इष्ट देव जो थिए थो, उनमें असांखे पंहिंजो सिंधियत जो प्रोग्राम हुजे ऐं असां पंहिंजी सिंधियत जो दर्शन कराए सघूं। असां जेॾी केॾी महिल चवंदा आहियूं घर में सिंधी ॻाल्हायो, सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। असां प्रोग्राम त घणेई था कयूं। असां त यूट्यूब ते हिंदी सॉन्ग ते गाना पिया अचनि सिंधियुनि जा। मथे इहो चैनल कहिड़ो आहे सिंधी, ऐं गाना न अचनि पिया हिंदी, उन में पिया नचूं असां। ख़ैर उहो त प्रोग्राम आहे, केर बि पंहिंजा प्रोग्राम हिंदी में ॾे, गुजराती में ॾे, कच्छी में ॾे, पंजाबी में ॾेई सघे थो, मौज मचाए सघे थो, हुनखे जेको वणे थो उहो करे सघे थो। पर असांजे इष्ट देव झूलेलाल जे मंदर में या झूलेलाल जे आस्थान ते या झूलेलाल जे नाले ते, माता जी चौकीअ ते असां कंहिं बि कासम कवाल या कंहिं बि कलाकार अहिड़े हिन में ॿिए धर्म जे कलाकार खे असां नथा मञूं। इहे तव्हां सभिनी सिंधियुनि खे गॾु थी करे ॻाल्हाइणो आहे। छाकाणि हिकिड़े सिंधी जो ॻाल्हाइण पोइ त कोन थींदो, छाकाणि हिते पहुच जी रांदि आहे। हिते जेकी रांदि कहिड़ी आहे, जंहिंजी जेतिरी वॾी पहुच उन ढंग सां हुकम पियो करे। नंढो माण्हू त हुनखे चई नथो सघे, चई सघंदो हू हुनखे धमकी ॾींदो कंहिं न कंहिं प्रकार जी। त हिते असां सिंधी लाइ धमकियुनि जी ॻाल्हि कान्हे। असां चऊं था सिर्फ़ु असांजे इष्ट देव लाइ जेको प्रोग्राम कयूं था उहो सिंधीअ में हुजे, सिंधी गायक हुजनि, अची करे पंहिंजी मौज मचाइनि, पूजा पाठ कनि, सभु सिंधीअ में। गांधीधाम में हेॾा प्रोग्राम थींदा आहिनि, सभु सिंधीअ में हूंदा आहिनि। अगरि हुन में केरु हिंदीअ में प्रोग्राम थींदो आहे त असां चवंदा आहियूं भाई असांजी आरती बारती सभु थी वञे, सभु प्रोग्राम आरती जो थी वञे झूलेलाल जो। तंहिंखां पोइ अॼु जी नई जनरेशन आहे, नई जनरेशन खे हिंदी सॉन्ग खपनि, फिल्मी सॉन्ग खपनि। त असां हुननि खे चवंदा आहियूं ठीकु आहे भाई आरती बारती थी वञे, पूजा पाठ थी वञनि, त पोइ हुन खां पोइ असांजो अधु मुने कलाक जो प्रोग्राम जेको रहंदो उहो फिल्मी सॉन्ग आहिनि, ॻायो। नंढा नंढनि ॿारनि खे वणंदो आहे, छाकाणि अॻियां जी जनरेशन त उहा आहे हर कंहिं ॻाल्हि खे संभालण वारी। ऐं अॼु जी जेकी जनरेशन खे हिंदी सॉन्ग खपनि, फिल्मी सॉन्ग खपनि। त असांजे उन जी ख़ुशीअ लाइ बि असां चवंदा आहियूं जिते असांजी आरती पूरी थी वञे तंहिंखां पोइ तव्हां भले भई हिंदी में सॉन्ग कयो, डांसूं रखो, असांजी का कंहिंखे मना कान्हे। असां बिल्कुलु उन्हनि वीचारनि में न आहियूं त भाई न तव्हां बिल्कुलु इहो न कयो, उहो त करे सघे थो माण्हू। पर जिते झूलेलाल जो प्रोग्राम हलंदो हुजे, पाठ पूजा हलंदी हुजे, उते उहो ॻाल्हि न हुजे। मां वरी हिकिड़ो दफ़ो चवां थो त असांजे उहिदेदार जेके वॾा वॾा वेठा आहिनि, जेके असां वॾा वॾा उहिदा ॾिना आहिनि, त उन्हनि खे इन ॻाल्हि खे सम्झणु खपे। अगरि अॼु हू नथा सम्झनि, अॻियां हली करे उहा ॻाल्हि थींदी त इन जा बि आंदोलन थींदा। अॼु न थींदा, सुभाणे थींदा, सुभाणे थींदा, परीअ थींदा, हिन साल थींदा, मथे साल थींदा। छाकाणि केरु न केरु त वरी कासम कवाल अहिड़े ॿियनि खे बि कलाकारनि खे वठी ईंदो, छाकाणि वॾी पहुच वारो माण्हू आहे त वठी ईंदो। पर मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त इहा ॻाल्हि न थिए सिंधियुनि लाइ, त असां पंहिंजे सिंधियुनि जे प्रोग्राम में सिंधीअ जी सिंधियत असां ॾेखारियूं। असां हुननि भॼन खे बंदि कयूं। हिकु सोन जो रुपयो अलाड़े अला न, चऊं हिकु सोन जो रुपयो झूले झूलेलाल, हिकु चांदीअ जो रुपयो झूले झूलेलाल। घणेई अथव सिंधी सॉन्ग,
लाॾा गाना सांखियूं उमिरि मारवी अहिड़ा घणे अॻ में प्रोग्राम हिते थींदा हुआ, असां ॾिसंदा हुआसीं। पर हीअ जेकी ॻाल्हि जेकी मां चवां थो, इहे ऑल इंडिया सिंधियुनि लाइ, ऑल इंडिया सिंधियुनि लाइ जेको मां प्रोग्राम ॿुधो भीलवाड़ा जो, जंहिं संत चयो त झूले झूलेलाल खे न मञो, तव्हां घड़ी घड़ी झूलेलाल झूलेलाल चओ था, इहो झूलेलाल झूलेलाल न चओ। माण्हू मूंखे चवंदा आहिनि भई मुंहिंजी खोपड़ी घुमियल आहे, उहो पाण संत थो चए यूट्यूब ते। उहो बि जंहिं यूट्यूब ॾिठो हुजे भीलवाड़ा वारे जो संत जो, उहो चए थो असांजे तव्हां टिकाणे में अचो। भई असां सिंधी त सभु वेंदा आहिनि टिकाणे में, अॼु खां कोन पिया वञनि, सिंध खां वञनि पिया। असां त गुरू नानक खे मञींदड़ माण्हू आहियूं, असां टिकाणनि खे मञींदड़ माण्हू आहियूं। पर हुन संत इहा ॻाल्हि छो चई त झूलेलाल खे न मञो? हीअ ॻाल्हि जेकी चालू थी आहे भीलवाड़ा जे हुन संत खां थी आहे, जिते 10-12 संत ॿिया बि घेरवा दाड़ी कपिड़ा पाए करे वेठा हुआ उन संत जे अॻियां। पर हू संत पाण बि चए, सभु मूंखे हीअं खोपड़ी वारा, भई फिरियल खोपड़ी वारा चवंदा आहिनि। हाणे अहिड़े संत खे केरु थो चई सघे? असां जहिड़ो माण्हू वेठो हुजे त चई सघे थो ओॾी महिल, तूं फिरियल खोपड़ी अगरि वेठो आहीं हिते त सुठो आहे, भई तूं त उथ ते हिते ॿिए कंहिंखे वेहण ॾे, जेको सनातनी सिंधी हुजे, जेको सनातनी सिंधी संत हुजे। असांजा संत जेके थी विया उते अॼु ताईं अहिड़ा के प्रोग्राम न हलिया। स्वामी लीलाशाह महाराज जो एॾो वॾो प्रोग्राम हलंदो आहे, कॾहिं अहिड़ा प्रोग्राम कान थींदा आहिनि, वॾा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि। असां त ॿुधो उल्हासनगर में एॾो प्रोग्राम थींदो आहे वॾो, पर हिन टाइप जा प्रोग्राम कान थींदा आहिनि। पर अॼु असांखे ॿुधण में थो अचे त असांजे ई शहर में, गांधीधाम न आदिपुर शहर में, भई झूलेलाल जो हिकिड़ो प्रोग्राम आहे, हुनजे प्रोग्राम में केरु थो अचे ॻाइण वारो, चए कासिम कवाल अची मौज मल्हाईंदो। अरे भाई मौज मल्हाइण वारा घणेई सिंधी कलाकार आहिनि। ऐं उते वरी संत अचनि था असांजे सतनाम साखी, मां चवंदुसि सतनाम साखी, त उहो गुरुजन जेके गादीपति गांधीधाम में गांधीधाम में वेठल आहिनि, उहो लिखियो अथनि हुन में, त उहो बि ईंदा उन प्रोग्राम में। पोइ उन प्रोग्राम में पहिरीं अचनि या पोइ अचनि, या पहिरीं अची पंहिंजो प्रवचन ॾेई करे लिया बि वञनि, संत आहिनि। पर उन्हनि संतनि खे बि उनखे ॻाल्हि सम्झाइण खपे। जॾहिं असांजा हिते मंदर एतिरा आहिनि, सभु ॻाल्हियूं आहिनि, त पोइ असांखे उन्हनि ॻाल्हियुनि जी ज़रूरत किथे आहे? त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे, जेके सिंधियुनि अगरि इहे प्रोग्राम ठाहिया आहिनि त उहे पंहिंजा प्रोग्राम कैंसिल कनि, इन खां सुठनि गायकनि खे घुराइनि। मां कबाल बि ग़लति नथो चवां, कासम कबाल मां ग़लति नथो चवां, सुठो गायक आहे, सिंधीअ में सुठा भॼन ॻाए थो, सुठी ॻाल्हि आहे। ईअं नथो चवां भई उहो कलाकार सुठो कोन्हे, कला हर कंहिंजी पंहिंजी आहे, हर को पंहिंजे ढंग सां ॻाईंदो, हर कंहिं पंहिंजो आवाज़ु आहे, त उहो सुठो कलाकार आहे। पर झूलेलाल जे जिते धर्म जी ॻाल्हि अचे थी, धर्म, असां जेके सनातन धर्मी आहियूं, सनातनी आहियूं, त झूलेलाल असांजो इष्ट देव आहे। उते असां इहो प्रोग्राम नथा करे सघूं। अगरि केरु कराए थो त केरु उनखे सम्झाए त भाई इहो प्रोग्राम त सही आहे, पर असां प्रोग्राम नथा करे सघूं, छाकाणि असां हुनजे धर्म में वञी करे कुझु असांजो प्रोग्राम नथा करे सघूं, तीअं हू बि नथा करे सघनि। असां हुनजे ख़िलाफ़ नथा वञूं। मां त कॾहिं कंहिं बि धर्म जे ख़िलाफ़ न वेंदो आहियां। मां चवंदो आहियां जंहिंजो जेको धर्म आहे उहो पंहिंजो धर्म निभाए पियो। पर जेॾी महिल सिंधी असांखे अची चवंदा आहिनि त भई असां दुखी आहियूं, असांखे हीअ तकलीफ़ आहे, हीअ तकलीफ़ आहे, हीअ तकलीफ़ आहे, त मां हमेशह हुननि खे चवंदो आहियां पंहिंजे इष्ट देव जी पूजा कयो। तव्हां पंहिंजे इष्ट देव खे विसारे छॾियो। जिते माण्हू पंहिंजे इष्ट देव खे विसारींदो आहे उते हो दुखी आहे, कर्मनि जो भोग आहे। इहो त असांखे पाण सम्झणो आहे त जेके असांखे कर्म असां जेको कयूं था,
असांजा अबा ॾाॾा जिन खे मञींदा हुआ, अॼु असां उन्हनि खे न मञे, असां ॿियनि खे ॿिया मञूं, ॿियनि खे संतनि खे ॿिया मञूं। ठीकु आहे, सभु संत पूज्य आहिनि, पोइ असां दुख बि असां ॾिसूं पिया, साम्हूं पिया दुख ॾिसूं, पोइ चऊं था असां दुखी आहियूं। पर ईअं नथा चऊं त असां पंहिंजे इष्ट देव खे विसारे छॾियो, असां पंहिंजे इष्ट देव जे अॻियां ग़लतियूं कयूं। सम्झण खां पोइ बि नासम्झ आहिनि त हू दुखी आहिनि। मां त ईअं चवंदुसि, मां मुंहिंजे ज़िंदगीअ मुंहिंजी 74 साल जी उमिरि थी वई, इहो ॾिसंदे ॻाल्हि त ही कर्म भोग जेको भोगे रहियो आहे, केरु कर्म भोग भोगे रहिया आहिनि, उनजो कारण छा आहे? उनजो कारण इहो आहे त असां पंहिंजे इष्ट देव खे भुलाए छॾियो। असां पंहिंजे इष्ट देव खे भुलाए करे पंहिंजी मस्ती में रहियासीं। त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त पंहिंजे इष्ट देव खे न भुलायो, सिंधीअ में ॻाल्हायो, घर में सिंधी में ॻाल्हायो, पोइ भले यूट्यूब ते वेही करे डांसूं हिंदीअ में कयो, कहिड़ी भाषा में बि कयो, का वॾी ॻाल्हि कान्हे, पर ॻाल्हायो घर में सिंधी। सिंधी असांजी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली। चऊं था त चवण जो मतिलबु इहो आहे त सिंधीअ जी ॿोलीअ खे बि अॻियां वधाइणो आहे, सिंधी जे प्रोग्रामनि खे बि अॻियां वधाइणो आहे, पर सिंधी कलाकारनि खे बि अॻियां असांखे ई चांस ॾियणी आहे। असां चवंदा आहियूं जेके नवां कलाकार सिंधी अचनि था, उन्हनि सिंधियुनि खे बि घुरायो, जीअं असांखे ख़बर पए त असांजे सिंधियुनि जा हेतिरा वॾा वॾा कलाकार आहिनि। सिंधी में कलाकार न आहिनि, न अहिड़ी ॻाल्हि न आहे। अॻु में सूफ़ी संत त कच्छ साइड ईंदा हुआ, पाकिस्तान खां। मुस्लमान सूफ़ी संत कच्छ खां ईंदा हुआ, जेका ॾाढा नाले वारा हुआ, जिते हज़ारे पब्लिक ईंदी हुई। सही सूफ़ी संत हुआ उन टाइम। तंहिं टाइम जे अंदरि बि जेके कॾहिं बि असांजे मंदरनि में प्रोग्राम कान थींदा हुआ। गांधीधाम में बि सूफ़ी संत ईंदा हुआ, हर को पंहिंजे घर जे अंदरि प्रोग्राम रखंदो, 20-25 ॼणा वेंदा हुआ, उन्हनि सूफ़ी संतनि जा प्रोग्राम ॾिसंदा हुआ। असां वटि जंहिंमें संत कंवरराम जो फोटो ईंदो त इहे सही सुखनाराम मास्तर, निर्मल वासवाणी, इहे पंहिंजे घरनि में घुराए करे उहो प्रोग्राम कंदा हुआ। सूफ़ी संतनि खे असां ॿुधंदा हुआसीं। पर असांजे इष्ट देव जे अॻियां को अची प्रोग्राम करे ॿिए धर्म जो माण्हू, त पाण सिंधियुनि खे त सम्झणु खपे इहा ॻाल्हि। त मुंहिंजो वरी इहो ई चवणु आहे त अॻियां का ॻाल्हि न वधे, उन खां सुठो आहे त तव्हां उन प्रोग्राम खे अञा मौज सां मल्हायो। नालो जेको रखिणो अथव रखो, जीअं भई हाणे चवंदा भई जेको नालो रखियो अथनि चमत्कारी झूलेलाल। अॻियां ॾिसिजो घणेई झूलेलाल नाला रखंदा माण्हू, साईं बाबा झूलेलाल रखंदा, पिपलिया झूलेलाल रखंदा, घणेई रखंदा। असां कंहिंखे मना कंदासीं, पर असांजो इष्ट देव जेको आहे उहो झूलेलाल आहे। सॼे ऑल इंडिया में जेके बि मंदर आहिनि, उन्हनि मंदरनि में झूलेलाल मंदर लिखियलु आहे। त चवण जो मतिलबु आहे त ही ख़ासि वीडियो सिंधियुनि लाइ, त सिंधी तव्हां जागो, सनातनी सिंधी तव्हां जागो थोरो, त असांखे छा करणु खपे। बसि हिते चई करे मां चवंदुसि जय झूलेलाल। ही चेटीचंड जो जेको प्रोग्राम ॾाढो धाम धूम सां मल्हायो वञे, सभु सिंधी गॾिजी करे, आदिपुर गांधीधाम वारा गॾु थी करे हिकिड़ो वॾो फंक्शन हुजे, जेको नालो थी वञे हिंदुस्तान में। त प्रोग्राम जेके थींदा आहिनि उहो गांधीधाम आदिपुर में बि थींदा आहिनि। पर मां वरी चवंदुसि पंहिंजे धर्म जे अनुसार कंहिं बि कासिम कवाल खे घुराइण जो मां बहिष्कार कयां थो। तव्हां बहिष्कार जेके वेठा आहियो कुर्सियुनि ते, जेके उहिदा वठी वेठा आहियो, बहिष्कार कयो था या नथा कयो, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। मां हुनखे बहिष्कार कयां थो त मुंहिंजे झूलेलाल जे झूलण जे प्रोग्राम में इहा ॻाल्हि न थियणु खपे। चओ जय झूलेलाल। आयो लाल सभई चओ झूलेलाल, लाल जा जाती चओ झूलेलाल।
आयो लाल सभई चओ झूलेलाल।